अव्हां उॿरियल आना त ज़रूर खाधा हूंदा, पर उॿरियल केला घटि माण्हुनि खाधा हूंदा। केलनि खे उॿारे खाइण ते हैरानी थी सघे थी, पर इन जा इंसानी सिहत ते हाकारी असर पवंदा आहिनि। उॿरियल केला बि वर्सटाइल शइ आहिनि जेके सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ खाधनि में इस्तेमालु कया वेंदा आहिनि। थाईलैंड जी सक़ाफ़त में उॿरियल केलनि खे मैश चयो वेंदो आहे ऐं पोइ खोपरे जे खीर में मिलाए मिठी डिश तयारु कई वेंदी आहे, जॾहिं त ॿियुनि सक़ाफ़तुनि में उॿरियल केलनि खे बनाना ब्रेड जे तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। ग़िज़ाइयत जे माहिरनि जो चवणु आहे त केलनि खे उॿारण सां इन्हनि में ग़िज़ाई शयुनि खे वधाए सघिजे थो। केलनि खे उॿारण सां संदनि सील वाल्स टुटी वेंदियूं आहिनि, जंहिंसां मिनरल्स, विटामिन्स ऐं एंटी ऑक्सीडेंट्स जिस्म ताईं पहुची सघंदा आहिनि। केला उॿारण सां इन्हनि में मौजूदु स्ट्रेच जो मिक़दार बि वधी वेंदो आहे, जेको जिस्म में ताक़त फ़राहम करण में किरदारु अदा कंदो आहे। हीउ दिमाग़ी सिहत लाइ फ़ाइदेमंद साबित थींदा आहिनि, जॾहिं त उॿरियल गरम केला इंसान खे सुकून पहुचाइण ऐं आराम करण में मदद कंदा आहिनि। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त उॿरियल केला शुगर जी बुख खे बि कंट्रोल कंदा आहिनि। अक्सर माण्हू केलनि खे इन लाइ बि उॿारींदा आहिनि जो इन्हनि जी शिकिल तब्दील थी वेंदी आहे ऐं इन्हनि जो ज़ाइक़ो बि मटिजी वेंदो आहे। उॿरियल केला नरम थी वेंदा आहिनि, जेके आम केलनि जी भेट में वधीक ज़ाइक़ेदार लॻंदा आहिनि। उॿरियल केलनि सां जिस्म ते ॿिया बि फ़ाइदेमंद असर पवंदा आहिनि। आम केलनि में फाइबर घणो हूंदो आहे, जेको कुझु माण्हू हज़म नाहिनि करे सघंदा। इन लाइ उॿरियल केलनि में फाइबर टुटी वेंदो आहे, जेको जल्दी हज़म थी वेंदो आहे। इन सां हाज़मे जी शिकायत नाहे थींदी। उॿरियल केला कब्ज़ जी शिकायत खे बि ख़तमु करे सघनि था। अफ्रीका में उॿरियल केलनि खे डायरिया खे घटि करण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे।